अहम खबर शेयर कंदा हलूं। खानपुरमहर वेझो ॻोठ आचर मलिक जे रहिवासी चङे मुड़ुस वॾेरो जान मोहम्मद मलिक पाण मथां हमले जी लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त मूं मथां इल्ज़ाम हणींदे गुल मोहम्मद रूपोश ॾोयारी आहे मथां 60 खां वधीक केस दाख़िल आहिनि। मलिक बिरादरीअ जो चङो मुड़ुस वॾेरो जान मोहम्मद मलिक बिरादरीअ जे माण्हुनि सां गॾिजी तालका प्रेस क्लब खानपुरमहर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिक ॾोयारी क़िस्म जे शख़्स गुल मोहम्मद मूं मथां हमले करण जो बुरो इल्ज़ाम लॻायो आहे। पर हुन पंहिंजे भाइरनि गुलज़ार गुलाम हुसैन हसन अली मलिक सतार मलिक और राशिद हुसैन अली मलिक अहमद देवाई ॻोठ जे सर्वे नंबर 26 में मुंहिंजी 3 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे ट्रैक्टर हलाइण जी कोशिश कई, जंहिं ते खानपुरमहर पुलिस खे इतला ॾिनो। जंहिं बाद पुलिस हिकु जवाबदार मोहम्मद मलिक खे गिरफ़्तार करे रेती बाद आज़ाद करे छॾियो। वॾेरे जान मोहम्मद मलिक जो चवणु हुयो त आउं शरीफ़ इंसान आहियां, तंहिं करे मूं मथां कूड़ा इल्ज़ाम हणी बदनाम करणु चाहे थो। वॾेरे जान मोहम्मद मलिक ॿुधायो त 3 साल पहिरियां साॻे जवाबदार ख़ैरात मुंहिंजे महिमान अमजद गंभीर मथां हमलो करे फायरिंग कई हुई, जंहिंजो मथां केस दाख़िल थियल आहे, जंहिं ते हथ खणाइण लाइ उहे अहिड़ा ड्रामा करे रहिया आहिनि। वॾेरे जान मोहम्मद ॿुधायो त मूं मथां इल्ज़ाम लॻाईंदड़ गुल मोहम्मद उर्फ गुलू मलिक गुलबहार गुलाम हुसैन ऐं ॿिनि मथां सिंध जे मुख़्तलिफ़ थाणनि ते रूपोश ॼाणायल ऐं 60 खां वधीक केसिस आहिनि।